खबर शामिल कर दी शिकारपुर में फ़कीर कमालदीन मक्सी जी रिपोर्ट। शिकारपुर के सोशल वर्कर गुलाम सरवर शर चयो आहे त मौजूदा 5 ॾींहनि वारी बरसात समूरे ज़िले शिकारपुर के तबाह करे छॾियो आहे। सवन जी तादाद में ज़मीनूं ॿुॾी वयूं आहिनि। सारियालो फसल तबाह थी वियो आहे, जंहिं खे नुक़सान पहुतो आहे। तंहिं करे ज़िले शिकारपुर जी आफ़त ज़दा इलाइक़ो करार ॾिनो आहे। 2 साल अॻु बि जेका बरसात पई हुई, माण्हुनि जो करोड़ों रुपयनि जो नुक़सान थियो हुयो, पर सरसों वारा इमदादी रक़म खाई विया। शिकारपुर जा चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि। हाणे वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला से तदारक करे ज़िले शिकारपुर जा माण्हू एतिरा ग़रीब नाफ़ूस निस्तऊं जो असांजो को तवज़ो करण वारो को बि कोन्हे। असां इहा अपील सुप्रीम कोर्ट के हाई कोर्ट के कंदासीं। 3 साल अॻु में असांखे जायूं लिखी आहे जेके ॿाहिरि मुल्क ॾिनियूं, उहे जॻह वञी सरसो ऑफिस जे थ्रू तो सरसो ऑफिस वारा पंहिंजे हेठों रखियूं वेठा आहिनि खाइण जे लाइ। असांखे जॻह नथियूं मिलनि। असां इहा परमन अपील कंदासीं जनरल साहब खे। जनरल साहब हिननि ते एक्शन खणी असां ग़रीबनि खे जायूं ॾियूं। हाणे जेको मींहुं वठो आहे 3 ॾींहं, इन में जॻह ज़मीन असांजूं लड़ी वियूं आहिनि। जेके असांजो फसल बि कसियो वियो आहे, हाणे उहो असांखे फसल तो छॾ, पर असांखे वेहण जी जाइ कोन्हे त जेको ग़रीब पंहिंजे झुगे में बचण सुठो वेहे। मां इहा परमन अपील कंदुमि सुप्रीम कोर्ट के हाई कोर्ट के इहो एक्शन खयो वञे। हितां जा जेके MLA MP मिनिस्टर आहिनि, उहे उन्हनि सां सरसो वारनि सां बदिलनि। बराए महिरबानी मां इहा अपील करे चवां थो त इहे जॻह माण्हुनि खे ग़रीबनि खे ॾिनियूं वञनि। जेको बि हक़ असांजो खाधो थो वञे, हे असांजो शहर जेको आहे नगोरिया आहे शिकारपुर। माना शिकारपुर असांजो शहर जेको आहे त धाड़ेलनि जे वर बि चढ़ियल आहे। असां MLA MP जेके ज़ुल्मी आहिनि, उन्हनि ज़ुल्मनि जे बि वर चढ़ियल आहे। पर उन अपील कयां थो त इहो असां ग़रीबनि ते राम करे इहे जॻह ॾिनियूं वञनि।